नाज़रीन, 3 ॾींहनि खां लगातार बरसात पवण सबबि हिंगोरजा शहर में गोॾे जेॾो पाणी भीजी वियो आहे। रोड रस्ता बंदि थियण करे शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन जा वधीक तफ़सील अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट में। हिंगोरजा रसूलाबाद ऐं उन जे भर पासे में गुज़रियल 36 कलाकनि जी पियल बरसात तबाही मचाए छॾी आहे। हिंगोरजा तलाउनि जी सूरत जो ॾेख ॾियणु लॻो। हिंगोरजा जे मुख़्तलिफ़ महलनि गरीबाबाद महलो, गुलशाह गाज़ी महले में गोॾे जेॾो पाणी भीजी वियो आहे। टाउन इंतज़ामिया पाणी नेकाल करण में मसरूफ़ नज़र आई, जॾहिं त पब्लिक हेल्थ इंतज़ामिया किथे बि नज़र न आई। जॾहिं त हिंगोरजा भरिसां ॻोठ दीन मोहम्मद सहाफ़ी मोहम्मद सिद्दीक़ सोलंगी जो घर बि बरसाति पवण सबबि धमाके सां किरी पियो। जॾहिं त बरसाति पवण सबबि वणनि जे फसल खे बि कापारी धकु ॾसियो आहे। आबाद घरनि जा मथे ते हथ हिन बरसाति सबबि केतिरा ई ग़रीब मिसकीन मारूअड़ा खुलियल आसमान हेठि आहिनि, पर हिन महिल ताईं न को इंतज़ामिया मां केर बि लड़ी न आयो आहे, न ई वरी चूंडियल कामरनि मां केरु लड़ी आयो आहे। हिननि DC खैरपुर AC सूबेदरो ऐं इंसाननि जो दर्द रखंदड़नि ऐं ॿियनि वसवरनि खां मुतालबो कयो त ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो। असली इबादत इंसाननि जी मदद करणु ऐं उन्हनि जी ख़िदमत करण में ई आहे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोरजा।